नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मटियारी में खबर ॾींदा हलूं त उॾेरो लाल स्टेशन वासी ऐं कराची वासण प्यार जो परणो कंदड़ जोड़ो गुलाम हैदर साहिवाल ऐं नसरीन मुगल मटियारी जे साफ़िन वटि तहफ़ुज़ जे लाइ पहुची वई है। मुंहिंजे मुड़ुस गुलाम हैदर जी हयाती खे ख़तरो है। मूंखे कंहिं न वर्गलायो है, न कंहिं अगवा कयो है। मूं पंहिंजी मर्ज़ी सां निकाह कयो है। मुंहिंजो पहिरियों मुड़ुस जंहिंसां निकाह थियल उहो मवाली, उन खे मूं तलाक वरिती है ऐं पोइ मुंहिंजे मुड़ुस गुलाम हैदर साहिवाल सां शादी कई है। उॾेरो लाल स्टेशन मूं पंहिंजे प्यार सां शादी कई आहे ही नसरीन नाले सां। ही असल रिहाइश आहे बदीन जी, हींअर हिन जी रिहाइश कराची में आहे ऐं ही निकाहनामो आहे सबूत तौर ते। ऐं उन खां बावजूदि असांजे ॻोठ या पाड़े जा जेके असांजा वॾेरा आहिनि उहे मूंखे पाण खे टॉर्चर करे रहिया आहिनि त छोकिरी तव्हां वापसि ॾियो। ऐं छोकिरी हरगिज़ वापसि न कंदुसि। ही मुंहिंजी हाणे इज़त आहे, मुंहिंजी घरवारी आहे, मूं हुन सां निकाह विधो आहे। ठीकु, हिन जी पहिरियां तलाक थी वई। हिन जो मुड़ुसु हेरूनी हो, नशो कंदो। हिन छोकिरी हुनखे पाण ख़ुशी सां तलाक ॾिनी आहे ऐं हिन मूं हुनखे अगवा बगवा कोन कयो आहे। हिननि जेका मूं ते FIR कटाई आहे, हीअ था चवनि हिन अगवा कयो आहे। तव्हां हींअर छोकिरी खां बि बयानु वठी सघो था, हिनखे मूं को अगवा कोन कयो आहे। असां प्यार जो परणो कयो आहे। हाणे असांखे गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान खां अपील आहे। वज़ीर आला मुराद अली शाह, वज़ीर आज़म इमरान ख़ान, इन खां अपील था कयूं ऐं SSP मटियारी, IG सिंध, इन्हनि सभिनि खे असां अपील था कयूं असांखे तहफ़ुज़ फराहम कयो वञे। असांखे हिन जे माइटनि मां जानी माली नुक़सान जो ख़तरो आहे ऐं असांजे जेके इलाइक़े जा वॾेरा आहिनि उहे मुंहिंजे भाइरनि खे टॉर्चर करे रहिया आहिनि त तव्हां छोकिरी वापसि कयो। ऐं छोकिरी कंहिं हालत में कंहिं सूरत में वापसि न कंदुसि। हाणे ही मुंहिंजी इज़त आहे, मूं हुन सां निकाह विधो आहे शहरीअत तरीक़े सां। हैदराबाद कोर्ट में 17 तारीख़ ते असांजो निकाह थियो आहे ऐं असांखे पुलिस प्रोटेक्शन हर शइ मिली वई आहे। मूंखे कंहिंजो धमकियुनि जो कंहिं ॻाल्हि जो डपु कोन्हे ऐं छोकिरी खे न अॼु छॾियो आहे न सुभाणे छॾींदुसि। हाणे हीरोनी था, मैंने खुद उसको तलाक दी है। इसने मुझे नहीं अगवा किया है, न कुछ। मैंने अपनी मर्ज़ी से शादी की है इससे। और जो मेरे घर वाले हैं उसने FIR करवाई है वहाँ पे सौदाबाद पे कराची, वो झूठी। भाइयों ने FIR कटवाई है, वो झूठी है सारी। सही है, सौदाबाद में कराची। जो मेरे शोहर था पहले मवाली है, हीरोनी है, उसको मैंने खुशी से तलाक दी है। मैंने इससे खुशी से शादी की है, ना इसने मुझे अगवा किया है। सही है, ना कुछ इसने ब्लैकमेल किया है मुझे। मैंने अपनी मर्ज़ी से शादी की है और मैं अपने घर से कुछ भी नहीं लेके सिर्फ अपने कपड़े एक जोड़े में आई हूँ। मैंने कुछ भी नहीं लिया और मेरे भाई वगैरह सारे टॉर्चर कर रहे हैं। अभी भी मुझे खतरा है उन लोगों से। जो है मेरे मामू हैं, गुलाम मुस्तफ़ा है, मकसूद भाई है, कज़न है रियाज, सिकंदर, लियाकत, पुलिस वाले हैं दोनों, लियाकत और सिकंदर। उन लोगों से मुझे बहुत खतरा है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विज़िट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।